الحمد لله الذي هدانا لهذا وما كنا لنهتدي لولا أن هدانا الله. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إنا نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون. صدق الله. सब साथी मोहब्बत से बाबा से बुलंद दूरी शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुजाहिद दोस्तों, ऐ मुसलमान भाई, रमजान मुबारक जो आखिरी अशर हले तमाम बाबरकत मजलिस है कुरान मुकम्मल थियो। या हुआ बाबरकत मजलिस है जे बरकत वाली मजलिस में अल्लाह ताला जी रहमत चावल फुड़ा में था वसन एड़ी मजलिसूं जंहिंमें असां गुनाहगारनि जो पालनहार दुआऊं क़बूल फरमाईंदो आहे। असां गुनाहगार ख़ाली झोलियूं खणी करे ॾेह जे दातार वटि हाज़िर थिया। बेनमाज़ी निमाज़ी नौजवान बूढ़ा मेड़ जी शक्ल में आया हूं। जेको हुन वटि आयो कॾहिं ख़ाली न वियो। वक्त जा बादशाह हुननि जा दरवाज़ा तव्हां बंदि ॾिठा हूंदा। MP MLA मिनिस्टरनि जो दरवाज़ा बंदि हूंदा, पर मुंहिंजे पालनहार जो दरवाज़ो हर वक़्तु पंहिंजे बहाननि जे लाइ खुलियलु आहे। मुंहिंजा दोस्तों, साईं वटि इहो शर्त न आहे त सिर्फ़ मां निमाज़िन जी दुआ खे क़बूल कंदुसि, हुननि जा गुनाह माफ़ कंदुसि, बेनमाज़िन खे माफ़ न कंदुसि। उन वटि अचण जी देरि आहे, क़बूल जी देरि काहे कंहिं जेकॾहिं क़बूल करे त हिकिड़ो खजूर जो दाणो बि क़बूल करे छॾे, जेकॾहिं मोटाए त पोइ दरिया बि मोटाए छॾे, हुन वटि कंहिंजी परवाह न आहे। मुंहिंजा दोस्तों, बाबरकत मजलिस आहे। इहा उहा मजलिस जंहिंमें क़ुरान जिते पढ़ियो वञे ऐं ख़तमुल क़ुरान जी जेका दुआ आहे, अल्लाह उन दुआ खे ज़रूर क़बूल फरमाईंदो। ये खुशकिस्मती पूरे इलाइके जी खुशकिस्मती आहे। सिर्फ हिकिड़े महल जी न, मस्जिद न, पूरे इलाइके जा माण्हू भागन वारा आहियो। तव्हां जे इलाइके में मस्जिदनि में अल्लाह जो क़ुरान पढ़ियो पियो। मुसलमानों, तव्हां असां रमज़ानुल मुबारक जो चंड ॾिठो त माण्हुनि ऐलान कयो त अॼु भलाल महीने जी इब्तिदा थी वई। नौजवान पोड़ा अजविज़ूं करे मस्जिदनि में आया। हाफ़िज़ क़ुरान अची उन्हनि क़ुरान जी तिलावत खे शुरू कयूं। वाह, उहे इलाइके वारा खुशकिस्मत इंसान
इंसान भागन वारा हुए पढ़े वारा मुक्तदी इमाम जिते अल्लाह जो कुरान पढ़ो ने ता हुए पढ़े वारा केड़ा खुशकिस्मत इंसान होदा यो कुरान के आम इंसान जो कलाम नाए यो कुरान के वजीर मुशीर जो कलाम नाए ये दावा मुकद्दस को अल्लाह पाक जो कलाम आए जाए कि हजरत जिब्राइल खड़े होता मुझे साइंस पे पढ़ो खुदो वजीर वाला सलाम को जा मुसलमानों या कुरान ने आसमान जमीन को उठाया अल्लाह सही सूरत यासीन सूरत का हाजी तिलावत कई फरिश्ते मुदते मुबारक पाचा लायक हुए इंसान के ना जो हेड़े कुरान की तिलावत कंदा मुबारक पाचा लायक हेड़े ज़बानों थी जो हेड़ो मुकद्दस कलाम पढ़दा मुबारक पाचा लायक हुआ दिलों थी जो जेके मुकद्दस कलाम के साने करे कहीं दिलन में महफूज कर अल्लाहु अकबर आसमान जमीन का आग में अल्लाह ताला इन सूरत यासीन या सूरत हादी तिलावत की सलाम करता मुसलमानों आजा सानो मासूम बच्चों अल्लाह पाक की कुरान की तिलावत तो करे घर में असानी न्याणी असानी घर वाली कुरान की तिलावत थी करे एकड़े घर में जने कुरान पढ़ो तो वने अल्लाह जी रहमत चावल बड़ा में और घर में अंदर वसीदा पवन जय जय मता तवाया सा सूरत यासीन की तिलावत करना हो वो खुशकिस्मत मेरे पीजी कबर दे बच्चों यासीन की तिलावत तो करे खुदो मुसलमानों अल्लाह सही सूरत यासीन की तिलावत के सदके अल्लाह उनकी कबर में अज़ाब हटाई फैसलो में जो करी दे चली ये अल्लाह जो कुरान क्या मैं जोड़ाड़ो थी लो सदा नबी दाऊनी जी उम्मत भी चलूंदी आया वक्त मंजर दो नफ्सी नफ्सी जो आलम दो ये पाड़े वाला भाग तुझे कंधा क्या मचेरी नदीला क्या मचेरी दुकानदार तुझा भाई कंधा नदीला वजीर मुशीर सजी कायनात इंसान भी चलूंदा होते तक कई सिफारिश कई समझी कौन हलजी वरा वरा ताजिर भूगाड़ा बिठा होंदा वरा वरा बच्चा भाषा भूगाड़ा होंदा आके क्या मचेड़े काड़े में सिफारिश करे गेरा एड़ी छेड़ी तम दस्ती में एड़ी मजबूरी में एड़े हाल में जो को सिफारिश करे एड़ी मजबूरी में जैसा वट मुआशरे में के मानो मजबूर थी करे के वट हाली मने यार घर में बीमारी दिया को मुझी वायर कर मुझे मदद कर जेकर मानो पैसे वारो नी वायर मदद न करे तो यार हिन त मुझी मदद न कई पाड़े में एड़े मानो वट हले वने जे उम्मीद न होजे वो मानो सजी जिंदगी उनजा थोड़ा नहीं बोल सको यार तो मुझी मजबूरी में मदद कर क़यामत चली वरी मजबूरी होंदी पी औलाद जे सामो पे फरियादो कयो हिकड़ी मेहरबानी करे नेकी अम्मा पंजी न्याणिन के पुटन के भी बेड़ो पति हिकड़ी नेकी दियो पर मुसलमानों कुर्बान वना अल्लाह पाक के कलाम मुकद्दस कुरान के मकाम दा जे दुनिया में कुरान मजीद बुधो है कुरान मजीद जो तिलावत कयो इमाम भी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगे कुरान बुधायो तवाए सांपे घरन में कुरान की तिलावत कई करे द यासीन का पढ़दा से करे सूरत रहमान की तिलावत में बुधी करे सूरत मुल्क की तिलावत में बुधी पढ़दा में से खत्म जिक्र दाव्या हाने दुनिया में पढ़न वारो जनी दुनिया में रवानो थी वालो खुदो मुसलमानों जब जीर वाले में हिंद मस्जिद में कई कुरान की तिलावत पे कयो आए ना भी निसन भी कमजोर पर अल्लाह जी कुरान की तिलावत करने वाले के माई जन रिश्तेदारन सिर्फ उतरो कम कयो बेचारे बेटे जे
घेरनि जे हवाले करे छॾियो न्याणियूं बि रोई पंहिंजे घरनि मां मोटी वियूं पीउ जे औलाद पुट पंहिंजी मिल्कत जा मालिक थी विया हाणे त सलाम कोटो मुस्लमान जे क़ुरान पढ़ियो मिट्टी जे घेरनि जे विचां हलियो वियो त हुते केरु बनाए जो जी मदद करे घेरनि जे हेठां हज़ारे माण्हू मिटी जा उन्हनि जे हेठां क़ुरान पढ़ण वारो वञी सुम्ही रहियो तॾहिं क़ुरान मजीद सुहिणी शक्ल में उन मैयत वटि हाज़िर थींदो चओ सुभान अल्लाह सुहिणी शक्ल में मैयत वटि हाज़िर थींदो तॾहिं उहो मैयत पुछा कंदी तूं केरु आहीं जिते मुंहिंजा सॼा भाई पाड़े वारा औलाद सभु हथ खणी विया तूं केरु आहीं मुश्किल वक्त में चैन तरफन का अंधारो चैन तरफन का दरवाजा बंद तू के रहे तर अल्लाह पाक जो कुरान मजीद अन करीब ॿुधाए थो मैयत खे मां अल्लाह पाक जो कलाम आया जंहिंखे तूं राति जो भी करे तरावीह में ॿुधंदो मां अल्लाह पाक जो कुरान मजीद आया थो करे सुबुह जो उथी करे मुंहिंजो लोलो ॾिनो अल्लाह पाक जो वो कलाम आया तुझी न्याणी बच्चन के तो कुरान पढ़ाए दो बुधो सलाम को मुसलमानो तुझा पप पेटुल खालू तुझे कमजोर थियो तुझा पुटड़ा भी तुझे कमजा कोन था तू अंगारो चे दरबार का रोशनी का दरवाजा बंद लगा पिया हल के वचन लाए तैयार ना है उन वक्त अल्लाह पाक जो कुरान मजीद जबे तो घबरा परेशान थी जा आऊं अल्लाह पाक जो कलाम कदा साया जो तू सुबह जो यासीन नु तिलावत करे तेस ताई तो मां जुदा न तीनो जेस ताई तो जन्नत में नहीं ये कुरान चवे तो तेस ताई तो का जुदा कोन थींदो सीधो जेस ताई जन्नत में ॾिठो अल्लाहु अकबर जॾहिं हज़रत फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो निकाह थियो अल्लाह जे नबी फरमायो पंहिंजी न्याणी के फातिमा जे दुनिया में तव्हां असां पंहिंजी न्याणियुनि खे ज़ेवरात ॾींदा आहियूं अलमारियूं ॾींदा आहियूं बिस्तरा खटूं अलाए छा जो छा ॿिन्हिनि जहान जे सरदार फरमायो मुंहिंजी न्याणी हालात मुंहिंजे घर जा तुंहिंजे साम्हूं आहिनि तोखे आऊं का शइ न पर क़ुरान तुंहिंजे तो सुभान अल्लाह आवाज़ बुलंद जो सुभान अल्लाह जेके हमारा बार बिठायो वो अंदर अचो बाबरकत मजलिस अल्लाह ने घर में जतो वेंदा से और फायदो थी हजरत फातिमा रज़ी अल्लाह ताला नो पंहिंजे पी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमायो ओ मुंहिंजा पी दुनिया में अमीर माण्हू पंहिंजी न्याणियुनि खे दुनिया जो ज़ेवर ॾींदा ओ मुंहिंजा अब्बा न्याणियूं दुनिया जो ज़ेवर खणी करे पंहिंजे घरनि मां मोटी वेंदियूं ओ मुंहिंजा पीउ मोहम्मद तुंहिंजी न्याणी फातिमा क़ुरान खणी करे पंहिंजे घर वेंदी ॿुधो मुसलमानो हज़रत फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी ओ मुंहिंजा अब्बा दुनिया जो ज़ेवर दुनिया में ख़त्म थी वेंदो तूं त मूंखे अहिड़ो ज़ेवर ॾेई रहियो आहीं जेका दुनिया में मूंसां गॾु हूंदो इहो ई साॻी ज़ेवर खणी करे आऊं क़बर में वेंदुसि इहो ई साॻी क़ुरान वारो ज़ेवर खणी करे मैदान महशर में हाज़िर थींदुसि इहो ई ज़ेवर खणी करे मां जन्नत में हली वेंदुसि दुनिया जो ज़ेवर दुनिया में ख़त्म क़ुरान वारो अहिड़ो ज़ेवर थो हर जगह ही गदा है मुसलमानों जरी हूं मैं चवे त सभई हथ खणी वाला तू केरा जे मुझे दुखे मरने में सिफारिश तो करे क्या मचे डरे क्या सिफारिश करे अल्लाह पाक जो कुरान मुसलमानों जई घर में कुरान पढ़ो तो वने वो घर बरकत न वारो जई जमीन जे टुकड़े ते कुरान पढ़े वने उहा जमीन भी बरकत वारी जई दुकान में कुरान पढ़ो वने उहा दुकान भी बरकतन वारो उनमें कदे भी बरकती नथी अची सके जंहिंमें अल्लाह जो कुरान ॾिठो पढ़े वने जंहिंमें अल्लाह जो कुरान पढ़े वने उनमें बेबरकती ईंदी अज माण्हू परेशान छो है दुकान होंदे भी परेशानी
कारोबार होंदे भी परेशानी, घरन में को सुकून कोनी, चैन कोनी, उन्हीं जो वजह छा है। असा इलाज हिकियो पिया करियूं, मर्ज को बियो आहे। मुसलमानों असा जे घरन में कुरान जी तिलावत नाहे, घर असा जा कुरान जी तिलावत का खाली है। अल्लाह जे जिक्र में के जगह नाहे। बिनन जहानन जे सरदार जे मथा घरन में दुरूद नथो पढ़ियो वञे। असा जी न्याणी, असा जी मां बेनमाज़ी आहे ऐं कमाइण वारा असा सब बेनमाज़ी हूं। जिते अल्लाह जे कुरान के जगह न हुजे, जिते नमाज के जगह न हुजे, उते परेशानी हुंदियूं, उते मुसीबतूं ईंदियूं, उते टेंशन ईंदा। हर शइ हूंदे सुंदे परेशानी थी, कॾहिं चैन सुकून नथो अचे। पी पंहिंजे औलाद खां तंग लॻो पियो आहे, औलाद पंहिंजे पीउ खां तंग आहे। मुंहिंजा दोस्त उन्हीं जे करे हिन बाबरकत मजलिस में आज़म करियो थो त इंशाअल्लाह हाणे अल्लाह जे कुरान जो तिलावतूं असांजे घरनि में तवारियूं हूंदियूं। जॾहिं कुरान जो तवारियूं, कुरान जो लोलियूं, कुरान जो आवाज़ जॾहिं घरनि में उथंदो, शैतानगिरी ख़त्म थी वेंदी, परेशानियूं ख़त्म थी वेंदी। मुसलमानों असांजी न्याणी जॾहिं मुसल्लो विछाए करे कुरान जी तिलावत कंदी, हाँ वो सागी मजदूर रेड़ो हलण वारो या पत्थर कुटण वारो हुजे, जंहिंजी मजदूरी 500 या 600 रुपया हुजे, हेॾे वञे असीं मांगार जी दौर में 600 जी छा हैसियत। पर मुसलमानों जॾहिं मुंहिंजी न्याणी, मुंहिंजी भेण कुरान जी तिलावत कंदी, वो खुशकिस्मत मजदूर वञी सुबह जो सवेर उथियो, वञी इमाम जे पोयां नमाज पढ़ई। माण्हू घर न मोटा, पर हू मजदूर कुरान खोली पढ़े पियो, यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन। वरी मजदूर जा बचड़ा साईं कुरान के सीने सां खणी करे मस्जिद जे तरफ रवाना थिया। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अची करे सूरत रहमान जो तिलावत कयूं। हाणे उन मजदूर जी 600 रुपया क़ीमत न समझो, अल्लाह जे कुरान जी बरकत सां इहो 6000 न पर 6 लखन जे बराबर जी क़ीमत समझो। मुसलमानों जॾहिं असांजे घरनि में कुरान पढ़ियो वेंदो, रहमत चावल फड़ा मानी वसी पवंदा। तव्हांजे घरनि में रहमत जा खकर वसी पवंदा। हा जंहिं कब्रिस्तान में कुरान पढ़ियो वञे, हिकिड़ी यासीन जे करे अल्लाह पाक पूरे कब्रिस्तान वारनि खां अज़ाब टारे थो छॾे। असांजा जेके माइट अज़ीज़ कब्रनि में पिया आहिनि, वो इन्हीं शय जा कायल न आहिनि त को मुंहिंजो औलाद को वॾा बंगला ठाहे मुंहिंजे लाइ कामयाबी थींदी, वॾियूं वॾियूं गाॾियूं वठे त मुंहिंजी कामयाबी थींदी, इहो नथा चाहिनि। जंहिं पीउ पढ़े तुंहिंजे लाइ मज़दूरियूं करियूं, तुंहिंजे लाइ दुख ॾिठा, तुंहिंजे लाइ सख़्तियूं सयूं, माण्हुनि जा ताना ई मीणा सही करे तोखे पढ़ाए वॾो कयईं। मुसलमानों वो सागी तुझो पी पोवज मिट्टी जे ढेरनि जे हेठां, जे शाब्द लतीफ़ जाए रहमतुल्लाह अलैह फरमाए, घोड़नि घोटनि जेड़नि थोड़ा रीड़ा, करे मन कोटन कॾे राई रण जा। वञो कब्रिस्तान में चक्कर लगायो, वॾा वॾा बादशाह वञी सुम्ही रहिया, वॾा अमीर ताजिर वञी सुम्ही रहिया। न उन्हनि जी तजारत कमजी अची सघी, न उन्हनि जो मज़ारतूं कमजी अची सघियूं। मुसलमानों तुंहिंजो पीउ पोड़ो ख़बर में मिट्टी जे ढेरनि जे हेठां सुतो पियो आहे। काश के का मुंहिंजी औलाद मुंहिंजे लाइ क़ुरान पढ़ी करे मुंहिंजे लाइ कोई थो करे, का मुंहिंजी न्याणी मुंहिंजे लाइ क़ुरान पढ़े, मन मुंहिंजी क़बर में अल्लाह जी रहमत अची वञे, मुंहिंजी क़बर में थदकार थी वञे। कबर में थदकार तॾहिं थींदी जॾहिं असांजे औलाद नाफरमान जॾहिं क़ुरान पढ़नि। मुसलमानों ही रमज़ान वञण वारो थो, हाणे रमज़ान जो वापसी जूं तयारियूं।
अल्लाहु अकबर। रमज़ान दे वीचारो मेहमान जी शक्ल में आयो हाणे त सही 12 महीननि जो विछोड़ो थियो जो वञे जे असांजा माई असांजा रिश्तेदार जिन खे असां पंहिंजे कुलनि ते खणी करे रवानो कयो या असां पंहिंजे नूर नज़र लखते जिगर नौजवाननि खे खणी करे मिट्टी जे ढेर जे हवाले करे आयासीं जे मां जे साम्हूं कूंदर वियो हलियो हाणे अम्मा रोई रोई पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी छॾींदी अबो ते उन जो नज़रो तक जी विञो पर कूंदर वापस अची कोन सघंदो। ॿुधो सलाम कोचा मुसलमानो हाणे त रमज़ान वीचारो वापसी जूं तयारियूं शुरू करी छॾियूं आहिनि आयो पे महिमान थी करे महिमान केतिरो वक़्तु कसंदो 12 महीननि जो विछोड़ो आहे अलाए केरु अॻियां हम साल में जिए अलाए केरु हयाती हुजे ज़िंदगी ते क़ाबर वसो न आहे अजायूं सुभाणे हला वेंदासीं ज़िंदगी ते कंहिंखे भरवसो आहे एतिरो बि भरवसो न आहे मूंखे बि यकीन न आहे जिथां खां आयो आहियां उते वापसि पहुची सघां सुबुह जो सवेर माण्हू हज़ार दिल में तमन्नाऊं खणी करे रवाना थिया हाणे थोरी देरि खां बाद में साईं ख़बर आई फलाणा माण्हू रस्ते में एक्सीडेंट थिया हिकिड़नि खे हैदराबाद रेफर कयो ॿियनि खे कराची खणी विया हलिया थोरी देरि खां ख़बर आई त साईं फलाणे जो इंतकाल थी वियो हलियो घर में रोज राड़ो थी वियो हलियो पड़ोसी परेशान थी विया हलिया राति यार हिन असां सां गॾु कचारियूं कयूं असांजी मजलिस हुई अल्लाहु अकबर। रमज़ान मुबारक वीचारो असांखे विछोड़ो ॾेई पियो वञे मुसलमानो रमज़ान क़ुरान में आयो क़ुरान रमज़ान में आयो अल्लाह जे नबी जे हिकिड़े सहाबी अर्ज़ कयो अल्लाह जा रसूल अॻियां अहिड़ा 4 शख़्स गुज़रिया जिन 82 साल उमिरि इबादत कई असांजी त एतिरी उमिरि न आहे जो असां इबादत करी सघूं ॿियनि जहाननि जे सरदार फरमायो परेशान न थियो अल्लाह सां हिकिड़ो महीनो ॾिनो जंहिंमें हिकिड़ी राति ॾिनी हिकिड़ी राति में इबादत कंदो 1000 सालनि जी इबादत जो स्वामी हिकिड़ी राति में मुसलमानो गफ़लत खां थोरो ॿाहिरि अचो थोरी गफ़लत वारी ज़िंदगी खे छॾी करे आख़िरत वारी ज़िंदगी जी सफ़र जी तयारी अल्लाहु अकबर। जेकॾहिं आख़िरत जे सफ़र में तव्हां असांखे वञणो न पिया त हिते रहूं हा यका वापसी जी उमेद न हुई केॾां कंहिंखे पुछाणो न थिया त पोइ त मज़ो हो अल्लाहु अकबर। क़यामत जे ॾींहुं जॾहिं माण्हू जहन्नम खे ॾिसंदा जहन्नम सामी फूको कंदियूं वरी धाऊं कंदी तॾहिं ही माण्हू पंहिंजी बाज़ुनि खे खाई वेंदा पर कम फ़ाइदो को बि हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो नबी जेके अल्लाह से रूह ज़मीन जो बादशाह ठाहियो ॿुधो मुसलमान साथियो को बादशाह कई इलाइके जो को बादशाह कई तख्तन जा मालिक होया पर 4 एड़ा खुशकिस्मत इंसान होया जेके अल्लाह से पूरी रूह ज़मीन जी बादशाही ॾिनी हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम पूरी रूह ज़मीन जो बादशाह हुयो जिन्नात जे ताबे हुई हवा भी जे ताबे हुई तो हिकिड़े दुकान जो मालिक थी करे फ़ख्र थो करे मिस्किन सां ॻाल्हाइण जे लाइ तयार न आई छा हैसियत मेरे एमपीअ जी छा वज़ीर आला जी हैसियत हू त पूरी रूह ज़मीन जो बादशाह हुयो ॿुधो मुसलमानो तव्हां असां वटि करे को पको घर ठही थो वञे त तव्हां कंहिं मिस्किन खे हथ ॾियण जे लाइ तयार न आहियो वाह मुंहिंजा सुहिणा सुलेमान नबी तुंहिंजे मथां हवा तुंहिंजी हवा बि ताबे जिन्नात बि ताबे वक़्त ते वेंदे साईं पखी मथे छाऊं पिया कनि हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम वञे थो पियो जॾहिं हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जो हिकिड़े अल्लाह वारे खां गुज़र थियो तॾहिं हुन चयो सुभान अल्लाह वाह सुलेमान तुंहिंजी बादशाही हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे तख़्त वारे खे लाई हेठि आया जी छा जो छा आवाज़ ॾिनई
उन उमरा 14 शायद अल्लाह जे नबी की गुस्ताखी थी वई वक्त जो बादशाह हजरत सुलेमान अलैहिस्सलाम फरमाए तुझी सुभान अल्लाह जी हिकड़ी जी कीमत रूह ज़मीन का मथे दुनिया जी काई कीमत नाहे यकीन समझो जेको जिक्र करियो पिया दुरूद पढ़ो पिया कुरान जी तिलावत करियो पिया इहा ही कामयाबी है यो कुछ भी कोन्हे बड़ा बड़ा बादशाह दिखाओ दुनिया में जेको भी आयो उनके वापसी वञण पर तैयारी छा करनी है ये रमजान असां जे लाइ तैयारी जो मौको होयो रमजान इन जे करे आयो त असां गुनाहगार रुठल रब के परचाई छे शाह अब्दुल लतीफ बेचारे रहमतुल्लाह अलैह फरमाए राणे वटो रात मोखे आयो नोनिया पो दातन वटो हाथ ने पूछा इंतजार आया से गया सलाम को जा मुसलमानों फेर नमाज़ी अचे त हुनजे लाइ दरवाजा खुलिया पिया आहिनि नमाज़ जे लाइ बि दरवाजा खोली छॾिया कई जे लाइ इहो शर्त न आहे त नमाज़ जी क़बूल थींदी हू त राणो चवे थो लपई खियावदी मुंहिंजा बाला तुंहिंजे अचण जो मुंतज़िर आहियां भला तुंहिंजे लाइ मूं दरवाजा चोई ॻाल्हि खोली छॾिया ॿुधो मुसलमानो 100 साल जो पोड़ो हलाब कमज़ोर थी विया पुट वञी पंहिंजे कारोबार खे लॻा पी पोड़े खे उथारण जे लाइ तयार न आहिनि हॾा कमज़ोर थी विया बिस्तरे ते पेशाब पियो करे पूरी जिंदगी जे नाफरमानियूं कयूं हाणे उथी करे मस्जिद में पहुचण जो क़ाबिल न आहे आधी रात उथे त हाणे उथण जी सलाहियत न रही न मस्जिद तो वञी सघे न वुज़ू करी थो सघे 100 साल गुज़ारी छॾिया घणी उमिरि 100 साल गुज़री विया नाफरमानियूं कंदे कंदे न पुट था उथारनि न पोटा था उथारनि न मस्जिद वञी थो सघे सभा हथियार ख़तम थी विया अल्लाहु अकबर बिस्तरे ते वेठो आहे हाणे उन वक्त औलाद खां बेजार औलाद भी बेजार थी वई तने अखियुनि मां गोढ़ा वाए उन बिस्तरे ते जॾहिं कुकाट कई चियाला मुंहिंजी औलाद जे लाइ मूं नाफरमानियूं कयूं औलाद जे लाइ सभु कुझु मूं सुख ॾिना ओ मुंहिंजा साईं औलाद जी सुख जे करे तुंहिंजा हुकम टोड़ी टुकड़ा करे छॾिया ओरे जा धणी दाता राणी उतन जे लाइ उतन जी सलाहियत खत्म थी वई ओ मेहरबान बोला हाणे तू राज़ी थी वञ तोखां सवाइ को सहारो न आहे ॿुधो मुसलमान साथियो जंहिं 100 साल नाफरमानियूं कयूं अखियुनि मां गोड़ा वही आया अञा केॾा गोड़ा वही करे समेत ते न आहे किरा हू फरियाद ॿुधण वारो चवे थो मुंहिंजा माना मूं तुंहिंजी 100 साल जा गुनाह बगैर वजू जे माफ करे छॾिया हल 100 साल जा गुनाह माफ आवाज़ बुलंद जो सुभान अल्लाह थोरो वेझो वियो बाबरकत मजलिस आहे गॾु वेंदासीं त जीअं मजलिस मचंदी अल्लाह अॼु असांजो खूबूं ऐं दुआऊं ज़रूरु वधंदो छो त क़ुरान जे ख़तम जी दुआ आहे जेके नौजवान ॿार वेठा आहिनि उहे बि अंदरि अची हिम्मत कई माशाअल्लाह ऐं सुभान अल्लाह जी सदा जेका तव्हांजी आहे थोरो आवाज़ बुलंद जो सुभान अल्लाह नंढा जेके ॿार आहिनि उहे चवनि सुभान अल्लाह जेके नौजवान ॿाहिरि आहियूं उहे चओ सुभान अल्लाह जीअं माण्हू सियासी जलसे में केॾो आवाज़ सां नारो हणंदा आहिनि तो फलाणो माण्हू मुंहिंजो आवाज़ ॿुधे सुभाणे किथे गॾिजे त यार मूं केॾा नारा पिया हया मुंहिंजा दोस्तो हिकु सुभान अल्लाह जो सवाब केतिरो हदीस में जे अरबी नस्ल जो घोड़ो जेकर वण जे हेठां 500 साल को दौड़े तॾहिं छाम मुसलमानों इन रमजान मुबारक में तवाया सा नफल पढ़ो त फर्ज जो सवाब नफल पढ़ो फर्ज जो सवाब एकड़ो फर्ज पढ़ो 70 फर्जन जो सवाब इनमें एतरी नेकी गॾु था कयूं एतरी नेकी गॾु था कयूं थोरी शइ ते वॾो सवाब मिले जी अचे तो न एक दफा सूरत यासीन पढ़न जे करे 10 कुरान जे खत्म जो सवाब हाणे रमजान में जेकर यासीन पढ़दो त घणे खत्म जो सवाब मिलंदो मुसलमानों रमजान मुबारक जो चंड नजर आयो माण्हुनि जो भलारो अची वियो
किताब में अचो त रमज़ान मुबारक जी इब्तिदा थी माण्हू बि खाइण पीअण खां सरेआम आया कंदा त भला महीने जी इब्तिदा थी वई किताब में वाक़ियो जो देखो अहिड़ो गैर मुस्लिम छोकरो नौजवान जे सरेआम पे खाधई पर उनजे पी एतिरो यार आया कल मुसलमाननि जो महीनो इन महीने में मुसलमान रोजेदार हूंदा उन्हें पोड़े सिर्फ एतिरो पंहिंजे पुट खे चईंदा आया कदा सरेआम न खा कुछ त आया कर माण्हू मुसलमान रोजेदार हूंदा खुदा जी ज़ात खे उनजी इहा अदा एडी बणी जो मौत जो वक्त वेझो आयो अल्लाह से कलमे जी दौलत सां नवाज़ियो कलमो जी पढ़े त अल्लाह से उनके दुनिया में खणाई छॾियई कई ख्वाब ॾिठो त यार ही फलाणो माण्हू उनजो घर जन्नत में ठहियो पियो आहे हू त जन्नत में थो घुमे अल्लाह वारे पुछा कि यार तूं त पूरी जिंदगी इस्लाम कबूल कोन कयो या कहिड़ी न की हुई तूं जन्नत में पहुची वई ॿुधो मुसलमानो उन वीचारे चे यार ते सॼी जिंदगी पुतन जो पुजारी हुअसि पर मूं रमज़ान जो एतिराम कयो अल्लाह साईं या अदा के अल्लाह साईं या मुंहिंजी अदा बणी वई मौत जॾहिं साम्हूं नज़र आयो अल्लाह साईं कलमे जो मज़ो चखायो कलमो पढ़ी करे अल्लाह के प्यारियो ते अल्लाह साईं जन्नत जे हवाले करे छॾियो सुभान अल्लाह मुसलमानो ही रमज़ान वेंदे वेंदे असांखे विछोड़ा ॾेई थो वञे अञा थोरो वक्त था इन में कुछ करणो त बाकिन मां घोड़ा वाई वठो आफ़तूं ईंदियूं मुसीबतूं ईंदियूं अज़ाब ईंदा त पोइ छा थींदो नाफ़रमानियूं जॾहिं थींदियूं त अल्लाह जा अज़ाब ईंदा 2011 जी जॾहिं बोराई सिंध में त सॼो पाणी पाणी लाइक़ो थी वियो हलो नौजवान पुटन पंहिंजे पीउ जो जनाज़ो पाणी जे हवाले करे छॾियो न दफ़नाई सघिया न कफ़न ॾेई सघिया केरु थो चवे त कफ़न थींदो जनाज़ो थींदो माण्हू ईंदा मजलिस थींदी न थी नथो सघे अल्लाहु अकबर ॿिन्हिनि जहाननि जा सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो कुरान पढ़नि हज़रत सहाबा का ॿुधनि हज़रत सहाबा पढ़ियो पूरी दुनिया में पहुंचायो कुरान खे उन्होंने तकलीफ़ूं ॾिठियूं उन्होंने दुख ॾिठा हज़रत बिलाल रज़ी अल्लाहु ताला नो रंग जो कारो चपड़ा भला जंहिंजी आज़ान जे मथां इतराज़ था उहो बिलाल हज़रत बिलाल खां कई पुछा कई बिलाल ही छा आहे तुझे जिस्म जे मथां पत्थर हया पिया वञनि तुझे जिस्म खां चीरो पियो वञे पोइ बि तूं अहद जा नारा थो हणी हज़रत बिलाल जवाब ॾिनो त अल्लाह साईं मुंहिंजे अंदर खे आज़माए पियो अल्लाह साईं मूंखे अंदर खां वजाए पियनि ॾिसे पियो त बिलाल अंदर में पको आहे कचो जे दिले वठिबो आहे त उनखे वधाई वठिबो आहे त इन दिले मां का निशानी न आहे जब पानी हाजी वने त बिलाल जवाब ॾिनो त अल्लाह साईं बिलाल जे अंदर खे ॾिसे पियो त मथां बिलाल अंदर में कचो आहे वाह मुंहिंजा सुहिणा बिलाल मुझे सुने नबी जी गुलामी में आई तो मक्के में भी मुआजिन हज़र जो भी मुआजिन सफर जो मुआजिन जने अल्लाह साईं जी नुसरत सां जने मक्को फतह थियो अल्लाह जे नबी फरमायो किथे आहे मुंहिंजो गुलाम बिलाल उनके चौथे आज़ान दे के सहाबी फरमायो अल्लाह जा रसूल अज ते मक्को फतह थी वियो अबू बकर भी मौजूद अज ते मक्को फतह थी वियो अज उमर के चौथे आज़ान पढ़े अल्लाह अल्लाह मुझे सोने नबी फरमायो जे पत्थर पर खाई करे आज़ानू पढ़ियो जिन तकलीफों खाई करे आज़ानू पढ़ियो अल्लाह साईं जे करे असां के इज्जत ॾिनी आहे त अज जे करे आज़ान को ॾींदो त मुंहिंजो गुलाम बिलाल आज़ानी सुभान अल्लाह मुसलमानों कामयाबी दुनिया में ना है कामयाबी चाहो था कुरान के जगह ॾियो कामयाबी चाहो था घरनि में कुरान की तिलावत जरूर कामयाबी चाहो था पंहिंजी नियाणियुनि खे कुरान की तिलावत ॾेई पोइ वञो
100 साल जे करे मानू जीअरो हुजे हज़रत आदम जी 1000 साल उम्र आज आए दुनिया में ओने जे करे पूरी कायनात अल्लाह साईं ठाई असा जो नबी हज़रत आमिना जो लाल हज़रत अब्दुल्ला जो दुर्र यतीम जे घर जा हालात ये होया तो 2 महीना लगातार चुलो न भरी एड़ा हालात हो हज़रत बिलाल जला द नबी नमाज वक्त थी चुका है तो नमाज पढ़ायो आज एड़ो सलाम कोड जो को मुसलमान गैर मुस्लिम एतरो फकीर गरीब कोने जे घर में बिस्तरा न होजन जे घर में कपड़ा न होजन बिन जहान जे सरदार फरमाए बिलाल कपड़ों जो वगो धोतो आहे सुके ते नमाज पढ़ा मुसलमानों आज तवाय असा मस्जिदन में आजान बुधू बा हय्या अला सला हय्या अला फला पर नमाज पढ़ने ला तैयार नहीं मजा नौजवान भा तो कदी नमाज पढ़ने यार बेचारा मुअज्जिन आजान नहीं रे जवान बा हय्या अला सला हय्या अला फला जो आवाज दियो चल वो सलाम को जा मुसलमान भाई आलल फला जो आवाज़ ते साईं बुधन में जो जेस तुझे रूज समी मौजूद जेस तुझे रसमी रूह मौजूद आए तो तू मस्ती कदे खिल मोग कदे वदायो तकबर कदे किते दसे तू बिंजा लोड़ा बुलताड़ी दे बिंजा हक बुखाई दे जरीन जिसम रूह निकली विदो तकेर साथ में जला तैयार थी दो वहाँ वो तुझा साथारी साथ छड़ी विना मुसलमान हय्या अला सला जो जनी आवाज बुधो तो खुदा जे वास्ते मोटी पजे रब जे दर्जे तरफ अचजो अल्लाह सां जो मुंतज़िर थो को शार जो चवे बाज आ हर आजस्ती बाज घर काफिरों गबरो बुत परस्ती बाज अल्लाह से फरमाए मुझे बाना तू तौबा करे थोड़ी छड़ी तवरी तौबा कर दरवाजा खुला तौबा करे थोड़ी छड़ी वरी भी दरवाजा खुला पे मुसलमानों तवाया साजी मस्जिदों आज वीरान नदर दिवजन अज साईं तवाया सावटी वजू खाना पानी मौजूद हर सो मुसलमान दारा साना फलस्तीन जा भाग अमरे जे सामो मासूम बच्चन जा लाश टुकरन जी शक्ल में अचन था पिया उहे भी मां जे सामो पूरे घर जा बच्चा शहीद थी वाला सजो घर तानन जा उजड़ी वाला साना मुसलमान भाई जद मोमिन हुआ जय के वा तकलीफ महसूस किए मोमिन होने के जवाब इतने मोमिन के तकलीफ अचे तो उच पूरे जिस्म के तकलीफ अचे मोमिन जो मिसाल एकड़े जिस्म जे मिसाल जे एकड़े मोमिन ने मुझे आंख में सोचो मुझे पूरे जिस्म में सोचो असा जिन कल्बो पढ़ो उन जो मिसाल नहीं है अल्लाहु अकबर मुसलमान उन से केड़ो वडो जुल्म उहे बस जा भा है के बिले अवल जा रवासी है कुकू करे तो घरो अल्लाह सही ओ अल्लाह सादा सही तू फलस्तीनी मुसलमान जी मदद कर असान एड़ा कमजोर थी आगे जो जालिम ताकतवर थी आला या अल्लाह किबलो वल उंडा रवासी उंडा पाड़े सिरों जी हिफाजत कजाना मुसलमानों लाशन जा ढेर लगा पेन दवाएं असां कपड़न जी खरीदारी करी रहा हूं हां असां पंहिंजे लाइ वॾा खरीद करी रहा हूं छा जो दुख छा जी तकलीफ इफ्तार पार्टियों लगी नो मुसलमान टक निदाया मुसलमानों इंसानियत खत्म थी वई इंसान सिर्फ असा शक्लन जे रासी पाड़े में को मिस्किन भूख दो मारे उनके केर सर करने जला तैयार ना है
मुसलमानों पाड़े में कहीं न्याणी वने जो के मदद करने ला तैयार ना है पाड़े में को हेड़ो आए तो उनके के हाथ न जला तैयार ना है श्रमाणु नमाज करे जन्नत में कौन भी लो एड़ा बमाणु इंदाजे के गरीबन जो खिदमत कदा अल्लाह साईं के गरीबन जो खिदमत वड़ी वेंदी उनी नेकी जे करे हलाल मिला जन्नत जरूरी ना को मानो जन्नत जे करे है जन्नत में नमाज जे करे वने एड़ा माण्हू हूंदा जेके वॾा वॾा ज़ालिम मिस्कीननि जूं ख़िदमतूं कयूं हूंदियूं ग़रीबनि जा चुल्ह ते ॿारिया हूंदा उन्हनि जूं दुआऊं उन्हनि खे खणी जन्नत में पहुचाईंदा पाड़े जो माण्हू आहे उन्हनि जा हक़ अदा कयो पाड़ेसी जूं दुआऊं कदा क़यामत चली माउ पीउ जा हक़ औलाद जा हक़ घरवारी जा हक़ असां कलमो पढ़ी के सिर्फ जन्नत में ईअं कोन वेंदासीं वॾा रस्ता आहिनि कढण वारा पंहिंजी मजलिसनि खे गीबतनि खां पाक कयो पंहिंजी मजलिसनि खे गीबत खां पाक कयो ऐं असां हींअर जेका हिन वक़्तु जेका असांजी तरावी हली पई हिकिड़ी सूरत आई वैल लिल मुतफ़्फ़िफ़ीन माना वैल उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके तौर में कमी पेशी था कनि असांजो मुस्लमान भाउ तौर में जेकर कमी पेशी करे असांजो मुस्लमान भाउ कपड़े जो जेकर जंहिंजो दुकान आहे कसम खणे असांजो मुस्लमान भाउ बग़ैर कसम जो उनजो कारोबार नथो हले मुस्लमानों को कीअं असीं कामयाब थींदासीं सिर्फ कामयाबी कलमे पढ़ण सां न आहे वरी मुश्किलातूं कटणी पवंदियूं मुसलमानों रमजान मुबारक खाने वञण जूं तयारियूं करे तो चइन तरफ़नि खां हर मस्जिद में कुरान खत्म जा थियनि प्रोग्राम पहिरीं तरावी शुरू थी अलिफ लाम मीम करे हाफ़िज़ कुरान पढ़े पियो सयक़ूलु सुफ़हा करे मंज़िल अॻिते वधंदी वई टियों पारो शुरू थियो पढ़ंदा हुआ करे चौथे पंजे ते पढ़ंदा वियो साईं पंज पूरा थी विया साईं छहों शुरू थी वियो अञा मंज़िल अॻिते रवानी थी 15 सिपारा जी शुरू थी 15 पियो पढ़े साईं 15 खां पोइ 16 पढ़ंदो आयो 17 18 19 पढ़ंदे पढ़ंदे अॼु अल्लाह जे क़ुरान खे मुकमल कई तव्हां सभिनी खे मुबारकबाद तव्हां ते मुबारकबाद जा सिर्फ़ हिन पाड़े वारा न पूरे इलाइक़े वारा मुबारक जा हक़दार आयो जंहिं क़ुरान खे जिब्रील खणी करे आयो मुंहिंजे महबूब मोहम्मद पढ़ियो हुजे नूरनि जूं तजल्लियूं क़ुरान नूर हुयो क़ुरान से नूरनि जूं तजल्लियूं हुयूं उन तजल्लियुनि खे थधो करण जे लाइ साईं उहा मर्कज़ मुंहिंजे महबूब नबी जी दिलि खे ठाहियो हुजे उनके थधो कई वरी महबूब मदीने वारे घोट पढ़ियो हुजे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जड़ा शागिर्द तैयार थिया हज़रत उमर हज़रत अली मुर्तज़ा जड़ा शागिर्द तैयार थिया नबी जो मुसल्लो जे अबू बकर कुरान तो पढ़े नबी जे मुसल्ले ते उमर कुरान तो पढ़े नबी जे मुसल्ले ते उस्मान अली मुर्तज़ा कुरान ता पढ़न सहाबा पढ़ंदा विया वरी ताबई आया उन्हनि पढ़ियो आज साईं सलाम कोट जो हिकिड़ो गरीब जो बाप वो भी कुरान पढ़े पियो साईं अली अकबर मूंखे ॿुधायो त 1994 में पहिरीं जेको आहे मूं मदरसो खोलियो कई शागिर्द पढ़ी विया कई शागिर्द हाणे अंदाज़ो लॻायो 1994 खां जे माण्हू बुनियाद रखियो वण हिकिड़ो लॻायो वाक़ियो जॾहिं हिकिड़ो वक़्त जो बादशाह गुज़रियो पिए हिकिड़े पोड़े माण्हू वण पे लॻाई अरे बादशाह पुछा के छा तो करी जे वण थो लॻायो जे वण छा इनजो मक़सद छा आहे वण लॻाइण जे वॾो थींदो इनमें मेवो तैयार थींदो खाईंदासीं तेरे वक़्त जे बादशाह के तू त पोड़ो है अॼु सुभाणे मरी वेंदे तेरे बादशाह के हुन वीचारे पोड़े जवाब ॾियो जे बादशाह सलामत आऊं वण लॻाई थो वञा ऐं जेकर वण जो मेवो न खाधुसि मुंहिंजा पोयां अचण वारियूं नस्लूं मेवो खाईंदियूं
साईं अली अकबर वीचारे मेहनत कई हिकिड़ो वण लगाई दुनिया में अजाऊं नौजवान आया तमाम भाइर नौजवान वेठा आहियो अजाई सुभाणे हलिया वेंदासीं कहिड़ी कंहिंजी ज़िंदगी ते भरोसो आहे मुसलमानो अज तव्हां साईं ज़मीन ते मौजूद सुभाणे हुन ज़मीन जे हेठां अज हिन ज़मीन जे मथां सुभाणे हुन ज़मीन जे हेठां अल्लाह को माण्हू पुछड़ायूं करे पाड़े वारनि सां फिटाए दर बदर थे विड़ाई हलियो वेंदो के वीचारा वेड़ा भी खुशकिस्मत माण्हू हूंदा जिन पाण क़ुरान पढ़ियो ॿियनि खे पढ़ायो वरी उन्हनि जिन खे पढ़ायो वञो उहे बि सुम्ही रहंदा सुबुह जो उथनि तॾहिं बि यासीन जी तिलावत मेन जेको हेड क्वार्टर आहे मेन मर्कज़ ऐं वण लॻायो पढ़ंदा वेंदा सॼो उन जी क़बर में पहुचंदो वेंदो मुसलमानो कुरान के सिर्फ किताब न समझो यो मुकद्दस अल्लाह जो कलाम आहे जंहिंखे ॾिसण बि सवाब जंहिंखे हथ लॻाइण बि सवाब जंहिंखे चुमण बि सवाब जंहिंखे दिल में असांजो ज़ंग जेका गुनाहनि जे करे दिल में जेका लॻल आहिनि ज़ंग खे लाहिण जे लाइ टे शयूं आहिनि गुनाह कयोसीं दिल कारी थी वई उनके टे शयूं इंसान जी दिल की पाक हिकिड़ो कुरान जी तिलावत ॿी शइ अल्लाह ताला जो ज़िक्र टी शइ आहे मौत खे कसरत सां यादि करणु ये टई शयूं अहिड़ियूं जेके असांजी दिल खे पाक ऐं साफ़ हिकिड़ो हमरा हुयो पंहिंजी न्याणी खे कीमती का शइ ॾिनी चई अहिड़ी जॻह ते रख केरु ॾिसे न तॾहिं न्याणी खणी करे क़ुरान में अंदरि रखी छॾी छो त जेका कीमती शइ हुजे उनजी हिफ़ाज़त वधीक बि आहे काफ़ी ॾींहं गुज़री विया उनखे ज़हन में न हुयो वरी हिकिड़ो ॾींहुं जी ज़हन में चइबो तोखे जेका मूं शइ ॾिनी उहा किथे आहे चइबो अहिड़ी जॻह ते रखी आहे जंहिंखे केरु हथ लॻाइण जे लाइ तयारु कोन्हे अहिड़ी कहिड़ी घर में जॻह जेके कंहिं हथ न लॻाई हुजे चइबो अल्लाह जो कलाम आहे जंहिंखे कंहिं हथ कोन लॻायो उन जे अंदरि उहा शइ मुसलमानों सिर्फ अगर बत्तियों बारी करे कुरान के वाश ॾियण उन सां कुरान जो हक़ अदा कोन थींदो उनखे खोली करे पढ़ो त कुरान छा अल्लाहु अकबर कुरान जो फरमान कुल्लु मन अलैहा फानियु व यबका वजहु रब्बिका दुल जलाली वल इकराम ये दुनिया में का शइ हुई मुंहिंजो साईं मौजूद हुयो हर शइ ख़त्म थी वेंदी वयबका बाकी का साथ रहने वाली आवाज़ जो धनी दातार मुश्किल कुशाए हादत रवा सिर्फ हिकिड़ो रहिजी वेंदो हर शइ ख़त्म थी वेंदी वसुयरतिल जिबालु फकानत सराबा इस वॾा वॾा जबल तव्हांखे असांखे जेके नज़र अचनि पिया ही ख़त्म थी वेंदा ॿुधो मालवी जे देश में रहण वारा मुसलमानो ही वारी जा दड़ा जेके असां तव्हांखे नज़र अचनि पिया आऊं बि थर जो तव्हां बि थर जा आख़िरत जी एतिरी ज़िंदगी किताब में अचे थो त ही रूह ज़मीन जी दाणा जेके जेतिरा आख़िरत जी ज़िंदगी हिन खां बि वधीक थी वेंदी ज़मीन जा ज़रा ख़त्म थींदा पर आख़िरत जी ज़िंदगी ख़त्म कोन थींदी जहन्नमी वेंदा जन्नती जन्नत में वेंदा कुरान तो फरमाए त सालून अनिल मुजरिमीन जन्नती पुछंदा कहिड़े गुनाह जे करे तव्हांखे जहन्नम में उछलायो ॿुधो मुसलमानो हिकिड़ा त अहिड़ा खुशकिस्मत इंसान जन्नत में वेंदा हलिया साॻी थी पोड़ो जन्नत में त पुट जहन्नम वेंदो तॾहिं क़यामत जे ॾियारनि जन्नती जन्नत में जहन्नमी क़ुरान तो फरमाए पुछा करा जन्नती यतसालून अनिल मुजरिमीन कहिड़ो जुर्म हुयो जंहिंजे करे तव्हां जहन्नम में आयो तॾहिं उहे चवंदा अलम नको मिनल मुसल्लीन केड़ो गुनाह चवंदा अलम नको मिनल मुसल्लीन यार असांखे अल्लाह सही उमिरि ॾिनी साथ बि ॾिनी घर बि ॾिना कारोबार हुयो पर
ऐं ॿियो इन्ही साॻी सूरत में अल्लाह साईं फरमाए थो ते जहन्नमी चवंदा असां कि अल्लाह साईं दौलत ॾिनी ऐं मिस्किननि खे असां खाधो न खारायो इन करे जहन्नम में आयासीं। अल्लाहु अकबर। उहे माण्हू जिन शहवात जा जेके ताबेदार था, जिन नमाज के ज़ाय कई फसौफ यल्कौन गय्या, उहे माण्हू गय्या जे अंदरि दाख़िल थींदा। वो आए कहिड़ी शइ गय्या? हदीस में अचे थो जहन्नम में हिकिड़ो खूह आहे जिते जहन्नम जी पिरूं ऐं रत खे गरम कयो थो वञे। उन गय्या जे अंदरि 6 क़िस्म जा माण्हू दाख़िल थींदा। 6 क़िस्म ज़ानी हुन गय्या जे अंदरि दाख़िल थींदो, शराबी उन गय्या जे अंदरि दाख़िल थींदो, व्याज खोर उन गय्या जे अंदरि दाख़िल थींदो, मां पीउ जा नाफरमान उन गय्या जे अंदरि दाख़िल थींदा ऐं बेनमाज़ी उन गय्या जे अंदरि दाख़िल थींदा। ये अहिड़ा माण्हू आहिनि जेके जहन्नम में गय्या तबके में दाख़िल थींदा। दुआ घुरियो अल्लाह से जहन्नम का हिफाजत करे। मुसलमान और रमजान मुबारक आयो भी सही, हाणे वापसी जो तैयारी हो करे। अल्लाह के परचान जो वक्त आहे, रुठल राणे के परचान जो वक्त आहे। ही मजलिसूं ही प्रोग्राम थींदा रहंदा, तव्हां असां हलिया वेंदासीं। गॾजाणियूं थींदियूं, कंहिंजे वञण सां को फर्क़ु कोन पवंदो, कंहिंजे वञण सां कुझु कोन थींदो। पर मुसलमानो बा लुढ़क जेकॾहिं अखियुनि में वाई ज़मीन ते किरबा अल्लाह जे खौफ खां अल्लाह पूरी ज़िंदगी जा गुनाह माफ़ करे। ही वक्त आहे रुठल रब खे परचाइण जो वक्त आहे। तव्हांखे मुबारकबाद हुजे, तव्हां खुशकिस्मत आहियो, तव्हां भागन वारा आहियो, तव्हां नसीबन वारा आहियो, तव्हां निधनकान आहियो, तव्हां बिननि जहाननि जे सरदार मदीने वारे घोट मोहम्मद मुस्तफा जा उम्मती आहियो। मुसलमान जेकॾहिं तव्हां ऐं असां चाहियूं था त मदीने वारो घोट असांजी सिफारिश करे, असांजो बेड़ो ॿुधल करे, त अल्लाह जे नबी जे मथां वध खां वध हर वक्त हर आन हर घड़ी दुरूद, अल्लाह जे नबी जे मथां दुरूद पढ़ंदो, मदीने वारो घोट असांजी सिफारिश करे। जंहिंजी मदीने वारो घोट सिफारिश करे उनजो बेड़ो ॿुधल बि तरी वेंदो। कोई शायर चयो हुस्न यूसुफ और है, हुस्न मोहम्मद और है, हुस्न यूसुफ और है, हुस्न मोहम्मद और है, इब्न याकूब और है, इब्न अब्दुल्ला और। क्या बनाई खुदा ने सूरत मोहम्मद की, बाबा से बुलंद जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। आखिरी लफ्ज चाहिए रहे हो, हाँ, क्या बनाई खुदा ने सूरत मोहम्मद की, आशिक हुए जिसने देखी सूरत मोहम्मद की, हुस्न यूसुफ पे फकद आशिक सुलेखा, जिस पे हो ये सारा जहां आशिक वो सूरत मोहम्मद की। मुसलमानों तव्हां असांजा भाग भला जो मदीने वाले घोट जो उम्मती आहियूं। खुदा जे वास्ते पंहिंजी ज़िंदगी खे ज़ाय न कजो, अज़म कयो त हाणे घरनि में ज़िक्र बि शुरू कंदासीं त क़ुरान जी तिलावत बि थींदी, मदीने वाले घोट जे मथां दुरूद पढ़ंदासीं। एक दफ़ा अल्लाह जा नबी अचण वारी थो ईद, पाड़े में गरीबन के फितरो ॾियो, गरीबन के कपड़ा वठी ॾिजां। अम्मा अबो नाइन पंहिंजे पीउ जी नियत करे के पाड़े वाले गरीब के कपड़ा वठी ॾिजां, पंहिंजे पीउ जी नियत करे को सदको कजां जेका पाड़े वाले जो चुल भरे। बिरन जहान जा सरदार कुर्बान वञा मुंहिंजा
फकीर भी ईंदा मिस्किन भी ईंदा ओ अल्लाह जा रसूल असांजे घर जा हालात तव्हांजे साम्हूं आहिनि असांजे घर जा हालात अहिड़ा आहिनि जो बाबा बहना लगातार चुलो कोन थो भरे ॿुधो सलाम कोठा मुसलमानो अल्लाह जे नबी जी घरवारी असांजी अम्मा आयशा फरमाई थी जो एतिरो त ॾेई वञो जो साहिल अचे उनखे कुझु ॾियूं ईद जो ॾींहुं कुझु ॾेई वञो अम्मा आयशा जा अल्लाह जे रसूल जे अल्फाज़ ॿुधा अखियुनि मां घोड़ा पई बिन जहान जे सरदार फरमायो आयशा अल्लाह असांखे बि ॾींदो अल्लाह असां फ़क़ीरनि साहिलनि खे बि ॾींदो अल्लाहु अकबर इन जे करे अल्लाह जे नबी फरमायो औरतनि जे मजलिस में पंहिंजी घरवारी खे प्यार न कजो छो थी सके इन औरतनि जी मजलिस में का बेवा औरत हुजे उनजे दिल में छा गुज़रे आला क़िस्म जा खाधा पचाए उनजी खुशबू सां पंहिंजे पाड़े वारे गरीब खे तंग न कजो जने असांजे रवाज आहे असांजे आम मुआशरे में ख़ुसूसन पंहिंजे फकर जे इलाइक़े में जने शादी थींदी खटन ते माण्हू सामान सजाए सॼे ॻोठ वारनि पाड़े वारनि खे सॾकंदा पंहिंजी न्याणी खे ही ज़ेवरात ॾेई रहियो आहे एतिरा मूं कपिड़ा ॾिना आहिनि ही मूं अलमारी ॾिनी आहे ही बिस्तर ॾिननि ही कमु न आहे करिणो बिन्हिनि जहाननि जे सरदार फरमायो जेकॾहिं तोखे का शइ ॾियणी हुजे त सभिनी खे गॾु न कजां थी सके हिन तुंहिंजे मजलिस में कोई अहिड़ो ग़रीब हुजे जंहिंजे दिल में छा निकिरंदो ग़रीब आऊं ई कूकू खणा त काश मूं वटि एतिरो पैसो हुजे त पंहिंजी न्याणी खे एतिरो ज़ेवरात ॾियां मुसलमानों बिन जहान जे सरदार गरीबन हारनि मजदूरनि जी पालत कई आहे पंहिंजे बच्चन में जेके नंढा ॿार खेॾनि का रांद उन में पंहिंजे पुट खे प्यार न कजां थी सके कई यतीम ॿार जी जंहिंजो नौजवान पीउ मरी वियो हुजे उन यतीम ॿार जी दिल में छा गुज़रंदो काश जेकॾहिं मुंहिंजो पीउ हुजे हा त मुसलमानो ईद अचण वारी आहे यतीम मिस्कीननि जी सार लहिजो सर्व पंहिंजा कपड़ा पाई करे ईद मल्हाइण जो ना खुशी न आहे खुशी इन में आहे जी तो वगा पाई करे ईदगाह वञी पियो त तुंहिंजे पाड़े वारा यतीम कपड़ा पाई करे ईद जा अचनि तुंहिंजी न्याणी पाड़े में बुख भी मरे तू घर में ॾह ताम पियो पचाई पंहिंजी न्याणियुनि खे ईद जे ॾींहुं सॾु कजो ऐं ख़ासि ख़ुसूसन उन न्याणियुनि खे जंहिंजो पीउ न आहे उन्हीं भेण के सदके जो जंहिंजो भाउ न आहे उहे भेणूं पंहिंजे भाइरनि खे यादि कढी अखियुनि में घोड़ा वाईंदियूं उहे माऊं पंहिंजे नौजवाननि खे यादि करे अखियुनि में घोड़ा वाईंदियूं काश अॼु जेकॾहिं असांजा नूर नज़र हुजनि हा असांजे साम्हूं कपड़ा पाई करे ईदगाह ॾांहुं वञनि हा मुसलमानो अॼु आहियूं सुभाणे हलिया वेंदासीं एड़ी पोख पोखियो जेका तुझे वञण खां बाद बि तोखां कम अचे अहिड़ा वण बूटा लॻायो जेका तुझे वञण खां बाद बि तोखे उनजो मेवो पहुचे ईशा सा फरमाए पोखणी हुजे ते पोख मता वींदे मुंद चढ़ी लुणदे सारो लोग को सिकदे हिकिड़े सग जे ला नेकियूं करी वञो नेकियुनि जी तौर थींदी फअम्मा मन सकुलत मवाज़ीनुहु फहुव फी ईशतिन राज़िया जंहिंजूं नेकियूं वज़न जंहिंजो घणो थियो उहो कामयाब थी वेंदो ईअं न आहे त ही माण्हू अमीर हो त हिनखे स्पेशल कुर्सी ते विहारे खाधो खाराई वेंदो पाणी खणी करे पियारियो वेंदो न क़यामत जो ॾियारो थींदो कुरान जो हाफिज़ जंहिंखे क़बर मां एज़ाज़ जी शक्ल में आणियो वेंदो अल्लाह साईं फरमाईंदो नूर जो ताज खणी करे जन्नत मां हाफिज़ कुरान जे मथे ते रखी करे पोइ हिकिड़े वॾे काफ़िले जी सूरत में मूं वटि आणी जंहिं तव्हांखे कुरान पढ़ायो यतीम जो ॿार हाफिज़ कुरान
क़यामत जे ॾियारे अल्लाह साईं आज़ाद बोले नूर जो ताज एॾो कीमती जंहिंजी दुनिया भी कीमत अदा करे न सके अल्लाह साईं फरमाए दो वञो हाणे इन यतीम जे माए पीउ खे वरी आज़ाद जी शक्ल में वरी काफिले जी सूरत में आणियो उन मथन ते नूर जा ताज आणियो रखी करे आणियो बच्चा बादशाह उन्हनि जी ज़बान खां गाऊं कूकू निकिरी वेंदो हुई केरनि जिनखे एॾी वॾी इज़त ॾिनी थी वञे तॾहिं ऐलान थींदो ही कोई रेड़ो हलाइण वारो मज़दूर आहे हारी आहे जंहिं वटि खाइणी पीअणी शयूं आम हुयूं घर कच्चे में रहण वारो माण्हू हो जंहिं पंहिंजे बच्चे खे क़ुरान जो हाफ़िज़ बणायो अल्लाह से अॼु वॾी इज़त सां नवाज़ी छॾियो आहे हमेशह खटी ऐं खिलंदी जन्नत मिले मुसलमानों पंहिंजे बच्चन के कुरान पढ़ायो वञण खां बाद में ये शयूं कम जूं ईंदियूं न घर जा कम जा थींदा न गाॾियूं कम जूं थींदियूं पूरे पाकिस्तान में अल्लाह से सफ़र करायो वॾनि प्रोग्रामनि में बयान में नसीब थिया अहिड़ा माण्हू ॾिठा जंहिंजी मिल्कत जो अंबारे ढेर लॻल हुआ गाॾियूं बीठल रहियूं सफ़र करण वारा हलिया विया महल ठहियल रहिया ठाहिण वारा हलिया विया कुर्सियूं उते रहिजी वयूं कुर्सी नशीन हलिया विया आता है इंसान रोता जाता है रोता एड़ी पोक जनी तू हलियो वनी ते तुझे पोया मानू तोखे दुआऊं कन ते तू मोह नहीं तो हमेशा जिंदा आई हजरत अल्लामा इकबाल फरमायो मरीद वो तो वने जने पोया के दुआ घुरण वारो नथो होजे जने पोया दुआ घुरण वारो आहे तो वो मानू मोह ना आहे वो हमेशा जिंदा एड़ी पोक जेकन इंसान पोखी विदो मानू दुआऊं कला यार फलाणो मानू फलाने मानू के असें दुआऊं कदायूं तो उन मानू असां के दुख में तकलीफ साथ ॾिनो एड़ो कम करी वञो पाड़े वारनि सां सुठो रहो पाड़े वारनि यतीमन हारिन मजदूरन जी सार लो जी पाड़ो आहे इन में को गरीब हुजे उन जी सब गॾिजी करे 100-500 जे करे मदद करे त केतरी कण केतिरो थी थो वञे पंहिंजे मुआशरे में ज़कात रखो उशरो ॾियो ये शयूं कम जूं थींदियूं रमज़ान मुबारक आयो वञे तो हाणे का बि वक़्तु न आहे रोटी अल्लाह जे दर ते अचो ये वक़्तु थोरो आहे अल्लाह ताला जी ज़ात खां दुआ आहे अल्लाह तव्हां असां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए भागन वारा आहियो नसीबन वारा आहियो वक़्तन वारा आहियो तव्हां सभु मुबारक बाचा लाइक़ आहियो अहिड़ी मजलिस में आया आहियो जंहिं मजलिस मथां अल्लाह जी रहमत जो वॾो थोरो मींहुं वसी रहियो आहे जे हाफ़िज़ क़ुरान पढ़ी करे तव्हां खे ॿुधायो जिन मुक़्तदीन ॿुधो उन्हनि सभिनी खे मुबारकबाद पूरे पाड़े वारनि खे मुबारकबाद तव्हां सभिनी खे एक दफ़ो वरी उन्हनि माण्हुनि जी पारत करी थो वञा जिन माण्हुनि खे तव्हां पाड़े में यतीम चवंदा आहियो उन्हनि जी सार लेजो ही तव्हांजी मुख़्तसिर सार तव्हांजो थोरो उनजे मथां शफ़क़त जो हक़ जेकॾहिं पाड़े वारनि जे मथां रखंदव अल्लाह जे नबी फरमायो मूंखे एतिरा पाड़े वारनि जा हुकूक ॿुधाया विया एतिरा हुकूक ॿुधाया विया जहिड़ो की ही मुंहिंजो वारिस हुजे हुनखे बस यानी मिल्कत में हर शइ में वसियत ॾियां पाड़े वारनि खे कॾहिं ॾुख तकलीफ़ न ॾिजो मस्जिद खे आबाद कजो मस्जिद खे ख़ुशबू लॻाइजो मस्जिद खे झाड़ू ॾिजो मस्जिद जॾहिं आबाद थींदी पाड़ो आबाद थींदो मस्जिद गैर आबाद थींदी पाड़ो गैर आबाद थींदो माण्हू पाण में विढ़ंदा नफ़रत पैदा थींदी किताबनि में अॻे जेको अल्लाह वारो रस्ते ते निकितो वञे पियो सर्दी जी मौसम हुजे राति जो किथे तरसे हलंदे हिकिड़े महल ॻोठ में आयो जे वञी मस्जिद में रहां मस्जिद में कख हो गैर आबाद हुई राति जो थियो तहज्जुद जे वक़्तु तॾहिं मस्जिद मां ईअं रोअण जो आवाज़ आयो जे माण्हू वेठा रोअनि तॾहिं ॾिठे आवाज़ किथां थो अचे तॾहिं कूको ई दाम मस्जिद करे रही हुई ऐं अल्लाह इन मस्जिद इन महल खे ईअं बर्बाद कजां जे छाई इन्हनि मूंखे बर्बाद कई या अल्लाह इन्हनि खे ईअं ख़ाली कर जे इन्हनि मूंखे वीरान कई मुसलमानो मस्जिद जा हक़ आहिनि मस्जिद जे हुकूक खे इहो ई मस्जिद जो छा काए मस्जिद जो हक़ इहा आहे जॾहिं मुसलमान उथी करे राति जो जॾहिं कूको ई दाम करे नमाज़ी नमाज़ पढ़ंदा आबाद थींदी क़ुरान जो तिलावत थींदियूं उन अल्लाह वारे
पूरे गोठ वारन के गद करे हथ बदी करे कुरान जी मेड़ दी जे मस्जिद तवा जी सत्यानाश करे छदी मस्जिद जी बदवा तवा जा नाला निशान मिटाए छदी मेहरबानी करे हिन के आबाद करियो मानू के अल्लाह ताला हिम्मत दिनी आबाद कयो पर वक्त गुजरी वो काफी दिन का बाद में कोई सागी मस्जिद जी बदवा पे दिनी कोई उन सागी अल्फाज अल्लाह वारी खुदा ते मस्जिद दुआ दे दी मस्जिद आबाद थींदी पाड़ो आबाद थींदो ही घर खाली थो ते सगो भा सा नफरत पाड़े पाड़े वारो चाचो भाईचो पान में विड़ंदा जरे जरे शय ते विड़न नफरत पैदा थिए गमी खुशी जरी मानो पान में कारण त ई समझो सरे ही घर वीरान थियो ही घर आबाद तवा सब आबाद आयो अल्लाह जी जात खां दुआ आहे अल्लाह ताला तवा ऐसा सभनी के अमल करने की तौफीक अता करे आज इन शय जो आज़म कदा इंशाअल्लाह पूरी जिंदगी नमाज पढ़ना से इंशाअल्लाह नमाज इंशाअल्लाह ए पंजे बच्चन के कुरान पढ़ाईदा से इंशाअल्लाह पंजे घरन के कब्रस्तान ठायो घरन में भी कुरान की तिलावत कयो अल्लाह ताला जी जात खां दुआ अमल करने की तौफीक अता फरमाए हयाती बाकी मुलाकात बाकी दुरूद शरीफ अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वलाकिबतु लिलमुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन या अरहमर राहिमीन या अव्वलुल अव्वलीन या आखिरल आखिरीन या ذुल क़ुव्वतिल मतीन रब्बना ज़लमना अनफुसना وإن لم تغفر لنا وترحمنا لنكونن من الخاسرين اللهم صل على محمد عبدك ورسولك وصل على المؤمنين والمؤمنات وصل على المسلمين والمسلمات اللهم إنك عفو كريم تحب العفو فاعف عنا يا حي يا قيوم لا إله إلا أنت سبحانك إني كنت من الظالمين لا إله إلا الله الحليم الكريم اللهم نفر قلوبنا بالقرآن اللهم زين أخلاقنا بالقرآن أي الله سبری جا گناہ تو معاف فرما اے اللہ پوری زندگی جو خطاؤں پوری زندگی جا جرم معاف فرما اے اللہ سانجی سردی جا گناہ گرمی جا گناہ اے اللہ سانجا ہوئی گناہ جے کہ سانجے ذہن میں نائن اے اللہ جے کہ بسری بیا اے اللہ جے کہ جوانی جا گناہ اے اللہ جے کہ اساں پنجی مجلس میں گناہ کیا اے اللہ اکیلا ہی میں گناہ تھی والا سبنی اللہ پوری جماعت جا گناہ معاف فرمائے جان اے اللہ بابرکت میں نو یا اللہ ان دی آخری عشرے میں اے اللہ جے کہ جن جھولوں بچھایوں اے اللہ جے کہ حاضری مجلس جے کہ آیا انہاں جا بھی گناہ معاف فرما جے کہ نہ آیا انہاں جا بھی گناہ معاف فرما اے اللہ تجھے مقدس قرآن جن پڑھو یا اللہ جن بدھو یا اللہ ان سبنے کے یا اللہ عمل کرنی توفیق عطا فرما اے اللہ جن قرآن پڑھو یا اللہ جن بدھو یا اللہ ان سبنے جا گناہ تو معاف فرمائے جام اے اللہ قرآن جے صدقے سانجی قبر جے سفر کے آسان فرما اے اللہ قرآن جے صدقے اللہ میدان محشر جے سفر کے آسان فرمائے جام اے اللہ قرآن جے صدقے اللہ سبنے کی آمالم و ساجت میں نصیب فرمائے جام اے اللہ قرآن جے صدقے اللہ ان پورے علاقے کے تو یا اللہ دین مرکز کلو بنا اے اللہ ان مسجد والن کے تو قرآن جے صدقے آباد فرما یا اللہ گھرن میں بیماریوں یا اللہ مصیبتوں پریشانیوں سجیوں دور فرما اے اللہ قرآن جے صدقے اللہ حلال رزق یا اللہ کشاد عطا فرما اے اللہ قرآن جے صدقے اللہ پاڑے مارنے میں نفرت ختم فرما اے اللہ قرآن جے صدقے جے کہ سانجا بھا پینوں اسپتالن میں گھرن میں بیمار پیائیں اے اللہ سبنی کی شفایا جے کامل مسمر عطا فرما اے اللہ
कुरान जे सदके उन्हनि खे शिफायात ला कामिला मुसमिल अता फरमा। ऐ अल्लाह जेके असांजा अज़ीज़ असांजा भाउ या अल्लाह जिन वञी गैर आबाद शहर खे आबाद कयो, या अल्लाह रमज़ान आयो, या अल्लाह ईद भी ईंदी, अल्लाह गमी भी ईंदी, ख़ुशियूं भी ईंदियूं, जेके असांजा अबा ऐं असांजा भाउ जिन खे मिटी जे ढेरनि जे डस मारियो कॾहिं न ईंदा। ऐ अल्लाह कुरान जे सदके या अल्लाह भलारे महीने जे सदके या अल्लाह तुंहिंजे हबीब मदीने वारे घोट जे सदके ऐ अल्लाह सभिनी जी क़बरनि खे जन्नत जा या अल्लाह महलनि मां महल फरमा। ऐ अल्लाह जन्नत जा बिस्तरा, जन्नत जूं हवाऊं, जन्नत जूं ख़ुशबू नसीब फरमाइजां। ऐ अल्लाह कबर जी सख्ती का, कबर जी भीड़ का बजाइजां। ऐ अल्लाह कबर जी नांगुने बिछन का हिफाजत फरमाइजां। ऐ अल्लाह कुरान जे सदके अल्लाह उन्हनि जी क़बरनि खे अल्लाह जन्नत सां मुनव्वर फरमाइजां। ऐ अल्लाह सभिनी खे कुरान जे सदके मौत ऐं कबर जे लाइ तयारी करण जी तौफ़ीक़ अता फरमा। ऐ अल्लाह कुरान जे सदके अल्लाह पूरे हिन इलाइक़े खे तूं आबाद फरमाइजां। ऐ अल्लाह कुरान जे सदके अल्लाह जिन जिन जूं न्याणियूं वॾियूं थियूं या अल्लाह जंहिं वटि असबाब न आहिनि या अल्लाह ग़रीबनि बेसहारनि जे लाइ असबाब जो इंतज़ाम फरमा। ऐ अल्लाह जेके माण्हू या अल्लाह मक़रूज़नि कर्ज़ियनि या अल्लाह ग़ैब जे ख़ज़ाने में कुरान जे सदके उन्हनि जी मुश्किल खे आसान फरमाइजां। ऐ अल्लाह तुंहिंजा सभई इंसान या अल्लाह तुंहिंजा किरोड़े करम जो असांखे इंसान ठाहियो, या अल्लाह तुंहिंजा शुक्राना असांखे कलमे वारी दौलत सां नवाज़ियो। अल्लाह तुंहिंजा शुक्राना मदीने वारे घोट जा उम्मती करे पर पैदा फरमायो। अल्लाह क़यामत जे ॾींहुं दरियाती या अल्लाह सॼे हथ में अमाल नसीब फरमाइजां। अल्लाह क़यामत जे ॾींहुं तुंहिंजे महबूब नबी जी सिफारिश नसीब कजां। अल्लाह क़यामत जे ॾींहुं तुंहिंजे हबीब जे हथां हौज़ कौसर नसीब कजां। अल्लाह क़यामत जे ॾींहुं तुंहिंजे हबीब सां गॾु जन्नतुल फिरदौस में अल्लाह जगह अता फरमाइजां। ऐ अल्लाह जिन कुरान पढ़ो या अल्लाह जेके मुक्तदी या अल्लाह जिते जिते पूरी दुनिया में कुरान पढ़ियो तो वञ या अल्लाह कुरान मत अमल करनी तौफीक अता फरमाइजां। ऐ अल्लाह असांजे मुल्क पाकिस्तान जी तूं हर तरह हिफाजत फरमा। ऐ अल्लाह असां सभिनी खे मरण खां अॻु में बार बार हज उमरा नसीब फरमा। ऐ अल्लाह मस्जिद नबी मस्जिद हराम जो नमाज़ नसीब फरमा। ऐ अल्लाह ज़मज़म जो पानी नसीब कजां। ऐ अल्लाह तू मस्जिद कुबा जी नमाज़ नसीब कजां। ऐ अल्लाह अरफा जे मैदान जो बार बार या अल्लाह ज़ियारत नसीब फरमाइजां। ऐ अल्लाह फ़लस्तीनी मज़लूमन जी मदद फरमा। ऐ अल्लाह क़िबले अव्वल जे रवासिन जी तू हिफाजत फरमाइजां। ऐ अल्लाह असांजा भाल गोश लोथड़न में अल्लाह तब्दील थी वाला या अल्लाह अमड़िन जे साम्हूं मासूम बचन के टुकड़ा टुकड़ा थी करे घर खणी आया। ऐ अल्लाह क़िबले अव्वल जी तू हिफाजत फरमाइजां। ऐ अल्लाह उन बैतुल मुक़द्दस जी हिफाजत फरमा जिते तुंहिंजे नबी 1,24,000 अंबिया के इमामत कराई हुजे। ऐ अल्लाह उन्हनि बेसहारनि जी मदद कजां। ऐ अल्लाह तोखां सवाइ कोई सहारो नाहे, तोखां सवाइ कोई मदद करण वारो नाहे। या अल्लाह तू ई मदद कजां जिंदो बदर जे मैदान में पंहिंजे महबूब नबी जी मदद कई। ऐ अल्लाह तू ई मदद कजां जी हज़रत इब्राहिम जी अल्लाह तू बाल मां हिफाजत कई। ऐ अल्लाह तू ई मदद फरमाइजां तू पंहिंजे महबूब जी गार में हिफाजत कई। ऐ अल्लाह असांजी दुआन खे तू क़बूल मक़बूल मंज़ूर फरमा। ऐ अल्लाह जी ख़ालियती झोली खणी आया हूं या अल्लाह पंहिंजी रहमत सां असां सभिनी जी झोलियुनि खे माला माल फरमा। ऐ अल्लाह पूरे इस्लाम को जेलाए के दीन जो या अल्लाह मरकज़ किलो पैदा फरमा। ऐ अल्लाह सभिनी खे हिदायत वारी जिंदगी नसीब फरमा। ऐ अल्लाह पढ़े वारनि जा हुकूक अदा करनी तौफीक अता फरमाइजां। ऐ अल्लाह उशरा ज़कात फित्रो अदा करनी तौफीक अता फरमाइजां। ऐ अल्लाह हिन मस्जिद जे रवासिन के आबाद फरमाइजां। या अल्लाह हाफिज़ कुरान मुक्तदिन इमामन सभिनी के आबाद फरमाइजां। ऐ अल्लाह ग़ैब जे खज़ाननि में सभिनी जी मदद नुसरत नाज़िल फरमा। ऐ अल्लाह जॾहिं मौत जो वक़्तु ईंदो ऐ अल्लाह कफ़न जॾहिं बाज़ार में माण्हू कटी खणी करे घर ईंदा
या अल्लाह जनी सकराची मौत का तो असांजी हिफाज़त करण लाइ तैयार रही या अल्लाह एड़े सफ़र जी जने वक्त अचे को साथ हलन जे लाइ तैयार न हुजे अल्लाह सभनी जी ज़बान ते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जारी कजाए अल्लाह कब्र में तुझे महबूब नबी जो ज़ियारत नसीब कजा ऐ अल्लाह तू अच्छी दाढ़ी भरन जे माता आया करण वारो या अल्लाह इन बाबरकत मजलिस में या अल्लाह एड़ा भी बेचारा पोड़ा जेनियो सफेद दाढ़ियों हैं या अल्लाह इन पोड़न कमजोरन हेड़न जे सदके असानी दुआन के कबूल फरमा अल्लाह पूरी जिंदगी तुझे हबीब जे इकड़ी इकड़ी सुन्नत के जिंदा करन वाला बना या अल्लाह नफरतन वाली जिंदगी के बचाए जा मोहब्बतन अखलाकन हया पर्दे वाली जिंदगी नसीब कजा अल्लाह पूरी जिंदगी कुरान की तिलावत नसीब कजा सुबह जो तो तने यासीन की तिलावत हो जाए शाम जो समूह तने यासीन की तिलावत हो जाए या अल्लाह जने मौत जो वक्त जे तने कुरान सामो खुलल हो जाए अल्लाह जेके आया उन जो आगा जेके ना आया उनन के भीतर गुजरे माफी जो ऐलान फरमाए जा रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व किना अज़ाबन नार सल्लल्लाहु तआला अला खैर खल्की मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन आमीन आमीन